once again. What a good ball. What a personality. Shanabaz Sahani. The grand finale. Ada Exo. मेहमान गिरामी मेहमान खाने में मटियारी वेचो सेखाट में शहीद आफ्ताब अली समूह की याद में चीफ ऑर्गेनाइज़र डॉक्टर आसिफ समूह ऐं ॿियनि तरफ़ां लॻायल ऑल पाकिस्तान क्रिकेट टूर्नामेंट जो फाइनल मैच थी गुज़रियो। टूर्नामेंट में ज़िले मटियारी समेत मुख़्तलिफ़ शहरनि जे ज़िलनि मां हज़ारे क्रिकेट शौक़ीननि शिरकत कई। फाइनल में सईदाबाद जानबाज़ ऐं टंडो आदम जानबाज़ विच में खेॾियो वियो। पहिरीं बैटिंग कंदे जानबाज़ सईदाबाद मुक़ररा 10 ओवरनि में जानबाज़ टंडो आदम खे 118 जो टारगेट ॾिनो, जेको जानबाज़ टंडो आदम सख़्त मुक़ाबले बाद आख़िरी ओवरनि में मुकमिल करे फाइनल मैच खटे वरितो। टूर्नामेंट जा महिमान ख़ास अॻूणो सूबाई वज़ीर सैयद हाजी जलाल शाह जामोट, हाजी हाशिम समूह, नासिर कमर मेमण, यूनिक मोटरसाइकिल कंपनी जो CEO अहद घांगरो, नाना नवीद समूह, हाजी गुलजार समूह, गुलाम शबीर अबड़ो, कलंदर बख्श समूह, जमशेद समूह, इमरान राहू ऐं ॿिया हुआ। टूर्नामेंट में सिंध जे 16 टीमुनि हिसो वरितो। टूर्नामेंट में पहिरीं पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि मां बहितरीन रांदीगरनि हिसो वरितो। टूर्नामेंट जे महिमान ख़ास जे विनर टीम लाइ यूनिक मोटरसाइकिल ऐं रिनर टीम लाइ 20,000 रुपया कैश इनाम ऐं बहितरीन कारकर्दगीअ ते मुख़्तलिफ़ रांदीगरनि में सोलर सिस्टम तक़सीम कयो वियो। टूर्नामेंट जी बहितरीन कामेंट्री दाद सिंधी खे जनरेटर जो इनाम ॾिनो वियो। कैमरा टीम सां गॾु अली फैज़ान, ख़ासकेली सोच TV मटियारी।